हेलो डॉक्टर रमेश। हेलो डॉक्टर सबिया। वे हो न तव्हां तकलीफ़ छो पिया कयो? डॉक्टर सबिया मूं ज़िंदगी में इहो नाहे कयो त का औरत मूं वटि अचे ऐं मां हुन जे एतिराम में उथी न बीहां। थैंक यू सो मच। प्लीज़। डॉक्टर तनवीर, अॼु त माशाल्लाह तव्हांजो चेहरो फ्रेश पियो लॻे। इन मौक़े ते मूंखे हिकु ॾाढो सुठो शेर यादि पियो अचे। इरशाद। तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा, जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा, साहिब जे शफ़ा मियां मरीज़न के। सुभान अल्लाह, वाह। डॉक्टर तनवीर, तव्हां खां कुझु पुछां नाराज़ त न थींदो? नाराज़ छो? तव्हांखे ख़बर आहे त तव्हां इहो ई था चवणु चाहियो न त आउं हिकु महीने जो महिमान आहियां। डॉक्टर सबिया, मां इन हिकु महीने जी हर घड़ी हर पल खे इंजॉय करणु थो चाहियां। आई मीन इंजॉय। ऐं मां चाहियां थो त मां ज़िंदगी जे आख़िरी घड़ियुनि में मुस्कुराईंदो रहां ऐं मुंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट ई मुस्कुराहट हुजे। तव्हांखे मरण खां डपु नथो थिए? डपु? मरण खां? न न, मरण खां कहिड़ो डपु? माण्हुनि जूं ॿिनि टकनि जूं शयूं विञाइजी वेंदियूं आहिनि त हुननि जूं निंडियूं फिटी वेंदियूं आहिनि, ऐं तव्हांखे ज़िंदगी विञाइण जो डपु आहे। कंहिं फ़क़ीर खां पुछियो त तूं दोज़ख में वेंदे या जन्नत में? फ़क़ीर वराणियो त महबूब किथे मिलंदो? त जवाब मिलियुसि त महबूब त हर हंधि हूंदो आहे। तोखे ख़बर आहे त फ़क़ीर छा चयो? फ़क़ीर चयो त पोइ असांजे लाइ जहिड़ी जन्नत तहिड़ी दोज़ख। डॉक्टर तनवीर, रियली यू आर ग्रेट मैन। न, या तव्हांजी ग्रेटनेस आहे डॉक्टर सबिया। छा थींदो जेकॾहिं शहर में ईअं धमाका थींदा रहिया त बाक़ी छा बचो? ये डॉक्टर सबिया लाइ ॻणा रहिजी वई। हेलो सर। हाँ बाबा, मूं तव्हांखे डॉक्टर सबिया लाइ चयो। सर, डॉक्टर सबिया VIP रूम नंबर 1 में हुई, उतां हाणे निकिती आहे। ओके, तो मां जल्दी उनखे ट्रेस करे मुझे ऑफिस में मोकिलियो। यस सर। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सभई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। ख़बरूं इहे आयूं आहिनि त समूरियूं सरकारी अस्पतालूं ज़ख़्मियुनि सां भरिजी वयूं आहिनि। हाणे होम मिनिस्ट्री, हेल्थ मिनिस्ट्री ॿिन्ही मां इहे फ़ोननि जे मथां फ़ोन पिया अचनि त गुंजाइश कढो, मरीज़नि खे किथे बि दाख़िल करियो। हाणे तव्हीं ॿुधायो त छा करियूं? सर, पाण वटि जेका बि गुंजाइश है ओतिरा ज़ख़्मी एडमिट करे वरितासीं। बाबा, तव्हीं सही था चओ, पर मथियां चवनि था त हिक बेड ते 2 ज़ख़्मी सुम्हारे एमरजेंसी खे कहिड़े तरीक़े सां डील करियो। सर, इंसानी मसइलो आहे, इनखे हमदर्दीअ सां निभाइणु। बिल्कुलु। केतिरा ई ज़ख़्मी अस्पताल जे कॉरिडोर में पियल आहिनि। तव्हां किथे बि का गुंजाइश ॾिसो, उते फौरन बेड लॻारायो। यस सर।